सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 न्यू सिंध पब्लिक स्कूल दादलागरी में मौजूद आहियूं जिते इंतजामिया पारां हिकु सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। अचो त पुछूं त आयल महिमान प्रोग्राम जे बारे में हुननि छा चवणु आहे। सिंध जी सकाफ़त जहिड़णी आहे त इन जहिड़ा इन खां वधि प्रोग्राम करणु खपनि जंहिंमें हर पहलू हुजे अजरक टोपी बि हुजे उन सां गॾो गॾु जेके विसारियल वाटूं उहो बि यादि रखे। सकाफ़त प्रोग्राम तमामु ज़बरदस्त असांखे ईअं महसूसु थी रहियो आहे जेके असां ईद मल्हायूं था मुस्लिम पर हीअ ईद हर तबिके सां वास्तो रखे थी बग़ैर कंहिं फ़र्क़े जे बग़ैर कंहिं मज़हब जे। अल्हम्दुलिल्लाह असां नंढनि ॿारनि खे ॾिसी करे उन्हनि जी तमामु बहितरीन अंदाज़ में जेकी उन्हनि पंहिंजा पंहिंजा टेबल पेश कया पंहिंजी तकारीर पेश कई। मां इन स्कूल जे प्रिंसिपल साहिब ऐं समूरे असातिज़ा खे मुबारकबाद बि ॾियां थो। कैमरामैन नईम प्रताप जगत अमजद लवारी अवामी आवाज़ टीवी दादलागरी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk